नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। प्यारा मुसलमान भाइरो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आऊं कारी अली असगर नक्शबंदी ताहिरी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। रोज़े जे मुतालिक़ जेके मसाइल दरपेश अचनि था उन्हनि जे हवाले सां त खाइण ऐं पीअण सां रोज़ो वेंदो रहंदो, पोइ उहा थोरी ज़री छो न हुजे, कसदन जेकॾहिं खाए थो त उन सां रोज़ो फासिद थी वेंदो ऐं उन जी क़ज़ा लाज़िम आहे। हुको आहे, सिगार आहे, सिगरेट आहे, चर्स आहे, इन जे पीअण सां बि रोज़ो फासिद थींदो, क़ज़ा लाज़िम आहे। अगरचे उन जे ख़्याल में त उहो दूंहों उन जी हलक ताईं न पहुतो आहे, सिर्फ़ु ईअं छिके ऐं वरी उहो दूंहों ॿाहिरि कढे थो, बसि ईअं करण सां बि रोज़ो फासिद थी वियो ऐं उन जी क़ज़ा लाज़िम आहे। पान या सिर्फ़ु तंबाके जी ज़री, तंबाको तमाक उन जी ज़री जेकॾहिं मुंहं में विझी करे ऐं वरी उन जी थुक बि भली ॿाहिरि उछलाईंदो रहे, इन करण सां बि रोज़ो फासिद आहे, उन जे मथां क़ज़ा लाज़िम आहे। शकर आहे, खंड आहे या अहिड़ी ॿी का मिठी शइ जेका ज़री बराबरि वात में रखी ऐं रखण सां गॾु उहा ॻरी वई ऐं उन सां मिठास पैदा थी वई, पोइ उहा जेका मिठास आहे उहा वात में रखे ऐं उन खे वरी ॻिही वियो, उन ज़रिए जी जेका मिठास उहा उन वात में रखण खां बाद में जेकॾहिं उहो ॻिही वञे थो त इहो रोज़ो बि फासिद आहे, रोज़े जी क़ज़ा हाणे उन जे मथां लाज़िम आहे। ॾंदनि जे दरमियान का चणे जे बराबरि का ज़री शइ जी रहियल हुई, गोश्त जी या मानीअ जी या ॿी का शइ अहिड़ी जेको माण्हू खाईंदो आहे पोइ वात साफ़ु न कंदो आहे ऐं उहा शइ ॾंदनि जे विच में रहियल हुई ऐं उहा चणे जे बराबरि आहे, उहा खाई वञे थो, ॻिही वञे थो त इन सां बि रोज़ो फासिद थिए थो ऐं इन जी क़ज़ा लाज़िम आहे। ॾंदनि मां रतु वग़ैरह निकिरे थो, खून वग़ैरह निकिरे थो ऐं उहो खून निड़ीअ खां हेठि न लथो आहे, उहो खून निड़ीअ खां हेठि न लथो आहे त रोज़ो बाक़ी आहे, पर उहो खून, उहो रतु थुक सां मिली करे ज़्यादा थुक खां थी वञे थो ऐं उहो ॻिही वियो ऐं उन रत जो हुन मज़ो बि महसूसु कयो त हाणे इन सूरत में इहो रोज़ो फासिद थी वियो ऐं इन जी क़ज़ा लाज़िम आहे। रोज़ेदार जेकॾहिं गुरड़ी कई बिना इरादे जे पाणी निड़ीअ खां हेठि लथो या नक में पाणी चढ़ायईं त उहो पाणी दिमाग़ ताईं चढ़ी वियो त रोज़ो बातिल थी वियो, रोज़ो फासिद थी वियो। मगर जॾहिं रोज़ेदार हुजणु भुलिजी वञे ऐं उनखे इहो यादि न रहियो त को मां रोज़ेदार हुयुमि त अहिड़ी सूरत में रोज़ो टुटंदो। इरादनि ईअं कई त हाणे रोज़ेदार खे रोज़ो फासिद थी वियो रोज़ेदार जो, हाणे उनखे वरी ॿीहर क़ज़ा उन जे मथां लाज़िम आहे। निंड जी हालत में उथियो, बसि ईअं पाणी पी वियो या कुझु खाधई या पाणी जो कतरो वग़ैरह निंड जी हालत में सुतल हुयो त वात खुलियल हूंदो आहे घणनि माण्हुनि जी निंड जी हालत में, त उन वात में को हिकु ॿ कतरो बारिश जो हलियो वियो जो हुनजो मुंहुं खुलियल हो, वात खुलियल हो, या को हिकिड़ो ॻड़ो जीअं पवंदो आहे त उहो हिकिड़ो ॻड़ो को ज़रो उन जे वात में हलियो वियो त इन सूरत में बि रोज़ो फासिद आहे ऐं उन जी क़ज़ा लाज़िम आहे। ऐं ॿियो थुक वग़ैरह ॻिही थो वञे त इन सां रोज़ो फासिद न आहे ऐं न ई रोज़ो टुटंदो, उन जो रोज़ो बाक़ी आहे। या ईअं ई को बलगम वग़ैरह आयो जो थोरे मिक़दार में हो, किथे उछिणनि जी उनखे जॻह बि न पई मिले, उहो ॻिही वियो त उन सां बि रोज़ो अलबत्ता फासिद नथो थिए, रोज़ो बाक़ी आहे, पर मकरूह कराहत इन में ज़रूरु अचे थी जो ईअं न करणु खपंदो हो रोज़ेदार खे रोज़े जी हालत में। मुंहं में वात में का शइ रंगीन कपिड़ो हो, को धाॻो हो या ॿी का अहिड़ी शइ हुई जंहिंजी वजह सां थुक घणी इंसान जी वात में पैदा थिए थी, रंगीन कपिड़ो हो उहो वात में हो
उन जो रंग वग़ैरह बि अंदरि थुक सां गॾिजी वियो ऐं थुक जेका आहे सा उन जो कलर मटिजी वियो। उन धागे जे रंग जे करे, धागे जे काराइण जे करे धागो कारो हो, थुक ज़्यादा कारी थी वई, या ॻाढ़ो हो त ज़्यादा ॻाढ़ी थी वई। इन सूरत में जेकॾहिं उहो ॻिही वञे थो त उहो रोज़ो फ़ासिद आहे ऐं इन जी क़ज़ा वाजिबु आहे। अहिड़ी तरह सां ॻोढ़ा अखियुनि जा, उहो ॻोढ़ो जेकॾहिं अची करे वात में पियो, पोइ उहो ॿ क़तरा या इन खां ज़्यादा वात में पिया ऐं उन जी कड़वाहट, नमकीनी उनखे महसूसु थी ऐं उहो ॻिही वियो, त इन सूरत में बि जेको आहे सो रोज़ो 2 क़तरनि खां ज़्यादा जेकॾहिं आहे त रोज़ो टुटी पवंदो ऐं इन जी क़ज़ा लाज़िम आहे। बाज़ औक़ात जॾहिं रोज़े में कै थी वेंदी आहे त माण्हू परेशान थी वेंदा आहिनि ऐं सम्झंदा आहिनि त मूंखे उल्टी आई आहे, कै आई आहे, त मुंहिंजो शायदि रोज़ो टुटी पियो। हालांकि उल्टी जेका ईंदी आहे उहा बग़ैर इरादे जे ईंदी आहे। इंसान जो बे इख़्तियार उल्टी अचण सां जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे अहिड़ी शइ रोज़े जी हालत में थिए थी जो बे इख़्तियार उल्टी आई आहे, त इन सां रोज़ो फ़ासिद नथो थिए। पर कसदन इरादो करे कंहिं तरीक़े सां हुन उल्टी कई आहे, इरादनि तन आङुर हयईं या ॿी का अहिड़ी शइ जो इरादतन अगरि जेकॾहिं कसदन हुन ईअं कयो आहे त हाणे इन जे मथां क़ज़ा बि वाजिबु आहे, रोज़ो टुटी पवंदो। रोज़े में ख़ुदि ब ख़ुदि केतिरी मरतबा बि जेकॾहिं का कै अचे थी या उल्टी अचे थी, ख़्वाह उहा उल्टी वात भरियल हुजे या एतिरी निकिरे जंहिंजो को अंदाज़ न आहे, त इन सूरत में बि रोज़ो नथो टुटे। अगरि रोज़ो यादि हुजण जे बावजूदु कसदन कै जो इरादो करे थो ऐं वात भरियल जेकॾहिं कै कहीं पंहिंजे इरादतनि, पंहिंजे अहिड़े तरीक़े सां जो हुनखे उल्टी आई, जो हलक में आङुरी हणण सां हुनखे उल्टी आई, त अहिड़े करण सां जेकॾहिं वात भरियल उल्टी ॿाहिरि आई आहे त हाणे इन जो रोज़ो बि टुटी पियो ऐं इन जे मथां क़ज़ा बि लाज़िम आहे। कसदन मोह भरियल कै, उन सूरत में रोज़ो टुटंदो जॾहिं कै में खाधो पीतो पाणी या फिको पाणी, कड़वाहट या रत अचे, इन सभिनी सूरतुनि में रोज़ो टुटी पवंदो। रोज़े में अगरि कै सिर्फ़ु बलगम निकितो, रोज़े में कै में सिर्फ़ु बलगम निकितो आहे, वधीक ॿी का बि शइ न निकिती आहे, त उन सूरत में रोज़ो नथो टुटे ऐं उन जी क़ज़ा बि लाज़िम न आहे। मगर कसदन कै कई ऐं थोरी आई, थोरी, ऐं उहो वात भरियल जेतिरी न हुई, थोरी कै आई आहे, उल्टी आई आहे, त हाणे उन जो रोज़ो नथो टुटे। वात भरियल कै हुई, वरी उन मोटाए छॾी, मुंहं में वात में कै आई पर वरी हुन मोटाए छॾी या न मोटाई, इन ॿिन्ही सूरतनि में बि रोज़ो नथो टुटे, उन जी क़ज़ा बि न आहे। वात भरियल कै बिला इख़्तियार आहे त रोज़ो नथो टुटे, अलबत्ता उन में हिकु चणे जे बराबरि बि का शइ मोटी वई, हालांकि खे सम्झाए चुको आहियां त उहा कै बग़ैर इरादतनि ख़ुदि ब ख़ुदि आई आहे, त उन सां रोज़ो नथो टुटे। मगर वरी वापसि उन कै मां का शइ वरी वापसि निड़ीअ खां ॿीहर अंदरि वई, त उन सूरत में बि रोज़ो टुटी पवे थो ऐं रोज़े जी क़ज़ा लाज़िम आहे। वात भरियल कै जी तारीफ़ ई इहा आहे, जो मुंहुं भर वात भरियल कै जी माना इहा आहे त उन बग़ैर कंहिं तकल्लुफ़ जे रोके न सघे, जंहिंजो रोकणु मुमकिन न हुजे, ज़बरदस्ती अची वञे, इन खे उल्टी चइबो ऐं इहा वात भरियल जी इहा तारीफ़ आहे। रोज़ेदारो, तव्हांखे अञा वधीक इन मसाइल जे बारे में आगाही ॾींदासीं। इंशाअल्लाह तबारक व तआला वरी कंहिं ॿिए मौक़े ते इहे मसाइल हलंदा रहंदा।
मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।